दोस्तों अॼु मां तव्हांखे युधिष्ठिर ऐं यक्ष जो संवाद ॿुधाईंदुमि। यक्ष पुछे थो, केरु आहियां मां? युधिष्ठिर चए थो, तूं न ही शरीर आहीं, न इंद्रियूं, न मन, न बुद्धि, तूं त आहीं केवल शुद्ध चेतना। हू चेतना जेका सर्व साक्षी आहे। यक्ष पुछे थो, जीवन जो उद्देश्य छा आहे भला? युधिष्ठिर चए थो, जीवन जो उद्देश्य उन ही चेतना खे ॼाणणु ऐं सुञाणणु आहे जेका जन्म ऐं मरण जे बंधन सां असांखे मुक्त थी करे, ऐं उन खे ई मोक्ष चयो वियो आहे। जन्म जो कारण छा आहे? अतृप्त वासनाऊं, बाक़ी बचल कामनाऊं ऐं असांजा कर्म फल जेके भुगतण जे लाइ ई असां जन्म वठंदा आहियूं। जन्म ऐं मरण जे बंधन सां मुक्त केरु आहे? जंहिं माण्हू स्वयं खे ऐं उन आत्मा खे ॼाणियो सुञातो, हू ही जन्म ऐं मरण जे बंधन सां मुक्त आहे। वासना ऐं जन्म जो संबंध छा आहे? जहिड़ी जंहिंजी वासना तहिड़ो तंहिंजो जन्म। यदि वासनाऊं पशु वांगुरु जानवर वांगुरु थींदियूं त असां पशु यानी जानवर जे रूप में जन्म वठंदासीं, ऐं यदि वासनाऊं असांजी कामनाऊं जेका बाक़ी बची रहियूं आहिनि हू मनुष्य जहिड़ी हूंदी त असांखे मनुष्य जे रूप में जन्म मिलंदो, ऐं मनुष्य जे रूप में जन्म मिलण खां पोइ असां पंहिंजे कर्म खे एतिरो सुठे नमूने करे था सघूं, संवारे था सघूं कि असांखे ॿियो जन्म सुख ऐं आनंद जे रूप में मिले। दोस्तों हिते मां हीअ बि ॿुधाइण थो चाहियां कि मानव रूप में तव्हां जेतिरा पुण्य कमाए था सघो, जानवर रूप में कॾहिं कान था कमाए सघो, छोकी गांइ खे छॾी करे अगरि असां कुते, ॿिली, कुए, केकड़े ऐं ॿिए मांस भक्षी माण्हुनि खे ॾिसंदासीं त हू पंहिंजे सॼे जीवन में शेर थी वियो या केर बि थी वियो, लोमड़ी, भेड़िया, हू सॼे जीवन में पाप ई त कमाईंदो आहे, छोकी उनखे भोजन त करिणो ई आहे, ऐं उनखे भोजन बि करिणो आहे त कंहिं प्राणी खे मारे करे। पर अगरि तव्हां मनुष्य आहियो त तव्हां पुण्य कमाए था सघो, कंहिं ज़रूरतमंद जी मदद करे था सघो, कंहिं वीचारे माण्हू खे जेको बुख में आहे, उंज में आहे, उन जी सेवा करे था सघो। इन करे मानव रूप में जन्म वठण जे लाइ ज़रूरी आहे कि तव्हांजी कामनाऊं, तव्हांजी इच्छाऊं, तव्हांजो मन, तव्हांजो वचन ऐं तव्हांजा कर्म सभी मनुष्य जहिड़ा हुजनि। यक्ष पुछे तो, संसार में दुख छो आहे? युधिष्ठिर चए तो, लालच, स्वार्थ, भय संसार जे दुख जा सभिनी खां वॾा कारण आहिनि। त पोइ ईश्वर दुख जी रचना कई छो? ईश्वर संसार जी रचना कई आहे प्रभु, ऐं मनुष्य ही पंहिंजे वीचारनि सां, पंहिंजे कर्मनि सां, पंहिंजे वचननि सां, पंहिंजे सॼे ही तरीक़े जे सोच विचार ऐं कर्म सां ई दुख ऐं सुख जी रचना कंदो आहे। यक्ष पुछे तो, भला ही ईश्वर केरु आहे? केरु आहे हू? छा आहे हू? छा आहे उन जो रूप? छा हू स्त्री आहे या पुरुष आहे? त युधिष्ठिर चए तो, हे यक्ष, कारण जे बिना को कार्य संभव न आहे। ही संसार उन ही कारण जे अस्तित्व जो ही प्रमाण आहे। तूं आहीं, मां आहियां, इन करे हू बि आहे। हुन महान कारण खे ही अध्यात्म में ईश्वर चयो ऐं चवायो वियो आहे। हू न स्त्री आहे न ही पुरुष आहे। तो पोइ उन जो स्वरूप छा आहे? युधिष्ठिर खां यक्ष पुछे तो। हू त सत चित आनंद आहे, यानी सच्चो चित जो आनंद। हू अनाकार ही सभिनी रूपनि में निराकार रूप सां पाण खे, स्वयं खे व्यक्त कंदो आहे। त पोइ हू अनाकार ही छो रहंदो आहे? छो आहे हू निराकार? छो न हू साकार रूप में मुंहिंजे ऐं तुंहिंजे साम्हूं अचे थो? यक्ष जे इन सवाल जो जवाब ॾींदे युधिष्ठिर चए थो कि हू ईश्वर, इन संसार जो रचनाकार, पालनहार ऐं संहारकर्ता आहे। यदि ईश्वर संसार जी रचना कई आहे त पोइ ईश्वर जी रचना कंहिं कई? युधिष्ठिर चए थो, हू त अजन्मो आहे, अमृत ऐं अकारण आहे। भाग्य छा आहे भला? हर क्रिया, हर कार्य जो हिकिड़ो परिणाम थींदो आहे। परिणाम सुठो बि थी थो सघे, बुरो बि थी थो सघे, ऐं ही परिणाम ही भाग्य चयो वेंदो आहे। अॼु जो कर्म, अॼु जो प्रयत्न ही सुभाणे जो भाग्य यानी कि परिणाम आहे। सुख ऐं शांति जो रहस्य छा आहे? युधिष्ठिर चए तो, सत्य, सदाचार, प्रेम ऐं क्षमा सुख जो कारण आहे, त असत्य, अनाचार, घृणा, क्रोध ही सभई दुख जो कारण आहे। इन्हनि सभिनी जो त्याग कंदा तॾहिं ही शांति मिलंदी। यक्ष पुछे थो कि चित्त ते, पंहिंजे मन ते नियंत्रण कीअं रखिजे? युधिष्ठिर चए थो, इच्छाऊं, कामनाऊं चित्त में उद्वेग खे उत्पन्न कंदियूं आहिनि।
जे माण्हू पंहिंजी इच्छाउनि ते विजय पाती उन ई पंहिंजे चित्त ते विजय पाती आहे। यक्ष पुछे थो सचो प्रेम छा आहे भला? युधिष्ठिर चए थो स्वयं खे सभी में ॾिसण ई सचो प्रेम आहे। स्वयं खे सर्वव्याप्त ॾिसण ई सचो प्रेम आहे। पाण खे सभिनि सां गॾु ॾिसण ई सचो प्रेम आहे। मतिलबु इहो आहे कि तव्हां कॾहिं बि अहिड़ो को बि कर्म न कयो जेको तव्हां सां गॾु थिए त तव्हांखे बुरो लॻे। तव्हां कॾहिं पंहिंजे मुंहं सां हू ॻाल्हि न कढो, हू शब्द न कढो जेके ॿुधण में तव्हांखे तकलीफ़ थिए। इहो ई आहे सचो प्रेम। जेको तव्हां पाण सां कंदा त तव्हां समाज सां कंदा ऐं तव्हां सां ई समाज ठहंदो ऐं समाज सां ई सृष्टि ठहंदी आहे। त यक्ष पुछे थो त पोइ मनुष्य सभिनी सां प्रेम छो न कंदो आहे? युधिष्ठिर चए थो जेको स्वयं खे सभिनी में ॾिसी नथो सघे हू सभिनी सां प्रेम भी नथो करे सघे। यानी कि सभिनी में जेको प्रभु जे रूप खे नथो ॾिसी सघे हू प्रेम नथो करे सघे। आसक्ति छा आहे? प्रेम में मांग आहे आसक्ति, अपेक्षा ऐं कंहिं ते अधिकार रखण ई आसक्ति आहे। त भला बुद्धिमान केरु आहे? जंहिं वटि विवेक आहे हू ई त बुद्धिमान आहे। नशो छा आहे? आसक्ति ही नशो आहे। चोर केरु आहे? इंद्रियुनि जे आकर्षण जो ही चोर खे इंद्रियुनि जो आकर्षण ही चोर आहे। जेको इंद्रियुनि खे हरे वठंदो आहे यानी कि तव्हांजी इंद्रियुनि खे तव्हांजे मन खे पाण जे वश में करे रखंदो आहे हू ई त आहे चोर। जाॻंदे हुए हुजे बि यानी कि जागण खां पोइ बि सुम्हंदो केरु आहे? यानी कि जेको जाॻियल बि आहे पर सुम्हियो पियो आहे हू केरु आहे? जेको पंहिंजी आत्मा खे नथो ॼाणे नथो सुञाणे उहो ई जाॻंदे हुजे बि सुतल आहे, सुम्हियल आहे। कमल जे पत्ते में जेको जल जी तरह अस्थाई आहे हू छा आहे? यानी कि यक्ष पुछे थो कि कमल जे पत्ते में जीअं जल अस्थाई रूप सां आहे हू मानव जीवन में छा आहे शइ जेका अस्थाई रूप में आहे? युधिष्ठिर चए थो यौवन यानी जवानी, धन, पैसो ऐं जीवन इहे ई त जीवन में अस्थाई शयूं आहिनि। नर्क छा आहे? इंद्रियुनि जी दासता ही नर्क आहे। मुक्ति छा आहे? अनासक्ति ही मुक्ति आहे। दुर्भाग्य जो कारण छा आहे? मद ऐं अहंकार ही दुर्भाग्य जो कारण आहे। सौभाग्य जो कारण छा आहे? सत्संग ऐं सभिनीनि जे प्रति मैत्री भाव। सभिनी दुखनि खे नाश केरु थो करे सघे? जेको सभु कुझु छॾण जे लाइ तयारु आहे हू ई सभिनी दुखनि खे नाश थो करे सघे। मृत्यु ताणी यातना केरु ॾींदो आहे? गुप्त रूप सां कयल अपराध। दिन ॾींहुं राति कंहिं शइ जो वीचार करणु घुरिजे। सांसारिक सुखनि जी क्षण भंगुरता जो यानी कि हमेशह अगरि तव्हां इहो सोचंदा कि ही सांसारिक सुख चाहे हू भौतिक आहे, आर्थिक आहे, चाहे शारीरिक आहे हू त बसि कुझु ई पल जो आहे। इन ई ॻाल्हि जो वीचार करण सां तव्हांखे मन में शांती मिलंदी। संसार खे केरु जीते थो सघे? जंहिंमें सत्य ऐं श्रद्धा जी भावना आहे। भय सां मुक्ति कीअं संभव आहे? वैराग्य सां। मुक्त केरु आहे? जेको अज्ञान सां परे आहे, ज्ञानी आहे उहो ई त मुक्त आहे। त पोइ अज्ञान छा आहे? आत्मज्ञान जो अभाव ही अज्ञान आहे। दुखनि सां मुक्त केरु आहे? जेको कॾहिं क्रोध नथो करे। हू छा आहे? जो अस्तित्व में आहे बि ऐं न बि आहे। माया। भला माया छा आहे? नाम ऐं रूपधारी नाशवान जगत ही माया आहे। परम सत्य छा आहे? युधिष्ठिर ॿुधाए त युधिष्ठिर चए थो ब्रह्मा ही परम सत्य आहे। प्रिय मित्रों, यक्ष इहा ही सभु प्रश्न युधिष्ठिर सां कया ऐं सभिनी जो सही जवाबु ॾियण खां पोइ यक्ष पुछे थो राजन मां तव्हां सां प्रसन्न आहियां। तव्हांजे सभिनी भाउरनि खे मां मूर्छित कयो आहे, मारे छॾियो आहे, कंहिंखे जीवित कयां। त धर्मराज युधिष्ठिर चए थो मां नकुल खे जीवित ॾिसण थो चाहियां। नकुल खे छो भला? त युधिष्ठिर चए थो मुंहिंजे पिताजी 2 राणियूं हुयूं, कुंती ऐं माद्री। मुंहिंजी दृष्टि में हू ॿई समान आहिनि। मां चाहियां थो कि ॿिन्हिनि जा पुत्र जीवित रहनि। कुंती जो पुत्र त जीवित मां वेठो आहियां, त मां चाहियां थो कि माद्री जेका मुंहिंजी माता आहे उन जो बि हिकु पुत्र नकुल जीवित रहे। भीम ऐं अर्जुन खे अगरि तव्हां जिंदो न बि कंदा, छो कि तव्हां चयो आहे कि मां कंहिं हिक खे ई जीवित करणु थो सघां, कंहिं हिक खे ई जीवित करे थो सघां, त पोइ